अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाद खुसो ऐं अवां ॾिसी रहिया उदासी टेक यूट्यूब चैनल। अॼु जी प्यारी वीडियो में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। उमेदु कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। दोस्तों, अॼु बहितरीनु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावे ड्रामो, उन सां गॾु रियासत ड्रामे जो बि कुझु अपडेट्स आहिनि, उहा तव्हां सां मां शेयर कंदुसि। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अवां जो पंहिंजो चैनल आहे। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। तव्हांजो घणो टाइम वेस्ट नथा कयूं, छो त हीअ 1 मिनट 20 सेकंड जी वीडियो हूंदी आहे। घणो टाइम मां हिन में वेस्ट न आहियां कंदो, कंहिं दोस्त जो बि बसि तकड़ में ॾिसी वठनि, नो टेंशन। दरअसल दोस्तों, ड्रामो त भली मोड़ ते पहुतो आहे। कुझु नवां अदाकार ॿिया बि एंटर थियण वारा आहिनि पंहिंजे ड्रामे में। होॾां तक मां ॿुधाईंदो हलां त रियासत ड्रामो ईद ते हुनजी इफ़्तिताह थींदी, ड्रामो रिलीज़ कयो वेंदो ईद ते। छो त ड्रामो जेको रियासत आहे काफ़ी उहो कंप्लीट थी चुको आहे, ॿियों स्पेल जो फाइनल थियण वारो आहे। हिन ईद ते उन ड्रामे जा वॾा चांस आहिनि हलण जा। बाक़ी ड्रामो त उहो ज़बरदस्त आहे, तव्हांखे ख़बर आहे, जंहिंमें आज़म महल जहिड़ो अदाकार हुजे उहो ड्रामो नाकाम थी नथो सघे। बाक़ी रहियो ॻाल्हि पंहिंजा वेरी जी, इन में ड्रामे जी कहाणी जीअं हली रही आहे ईअं ई लगातार अॻिते बि हलंदी रहंदी, छो त हीअ ड्रामो हिकु बहितरीनु ऐं मुख़्तसर ऐं ज़बरदस्त हली रहियो आहे। कहाणी हाणे माण्हुनि खे वणे थी, पहिरियों रिपीट कहाणी हुई पर हाणे वणे थी। असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टेक यूट्यूब चैनल ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।